कोन था करूं। हालांकि हे शयूं असांखे वॾियुनि कुर्बानीनि सां हासिल थियूं आहिनि ऐं असीं पंहिंजे तारीख़ जा बि वारस कोन था थियूं। सिंधी टोपी अजरक ऐं पटको सिर्फ़ु असांजी इहा सकाफ़त कोन्हे, असांजी सकाफ़त तमामु आला ऐं बाला तरीन आहे। पर अफ़सोस असांखे हक़ीक़त में उन शइ जो क़दुरु कोन्हे। ॾिसो, जॾहिं अंग्रेज़ सरकार हिते आई, ब्रिटिश राज, उहे कॾहिं बि का बि क़ौम कंहिं ॿी क़ौम ते कब्ज़ो कंदी आहे त को न को बहानो ठाहे कब्ज़ो कंदी आहे। जीअं अफ़गानिस्तान ते अमेरिका कब्ज़ो कयो त हुननि इहो चयो त हिते जेको आहे औरतुनि खे इंसाफ़ कोन पियो मिले। जॾहिं इराक ते हमिलो कयईं त चयईं त सद्दाम हुसैन जेको आहे उन पंहिंजे अवाम जे ख़िलाफ़ु केमिकल वेपन्स यानी केमिकल जे ठहियल हथियारनि जो इस्तेमालु कयो आहे। इहो बहानो करे अमेरिका कब्ज़ो कयो। ईअं असां ते जॾहिं अंग्रेज़ सरकार कब्ज़ो कयो, इहो बहानो कयो त हितां जे माण्हुनि में तहज़ीब ऐं इख़लाक़ कोन्हे, असीं हिननि माण्हुनि खे सेखारियूं था। ताड़ियूं न वॼायो, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हुननि असांखे चयो असांजे नाले ते हिननि माण्हुनि में तहज़ीब ऐं इंसानियत कोन्हे का, इन जे करे असीं उहा शइ हिननि खे सेखारियूं था। पोइ जॾहिं सर चार्ल्स नेपियर नाले अंग्रेज़ मोहन जे दड़े जी खोटाई कई, हुनखे ख़बर पई त मोहन जो दड़ो 4000 साल पुराणो आहे। उन खां पोइ अॻिते खोटाई वई त ख़बर पई न 8000 साल पुराणो आहे। आख़िर नेठ अंग्रेज़नि खे इहा ख़बर पई त असीं जॾहिं गिदड़नि वांगुरु ॾुरुनि में केले जा पन ॿधी रहंदा हुआसीं, तॾहिं बि सिंध जूं औरतूं रेशम पट पाईंदियूं हुयूं ऐं सिंध जा मर्द टोपियूं अजरकूं ऐं पटका पाईंदा हुआ। सो असांजी तारीख़ आहे जेका मिस्र वारी मेसोपोटामिया जेका दजिले दरिया जे किनारे ते ऐं मिस्र जी जेका तहज़ीब नील जे किनारे ते ऐं सिंधूअ जी तहज़ीब असांजे मिठे महिराण जे किनारे ते, इहे टे ई तहज़ीबूं आबाद हुयूं दुनिया में। जॾहिं हिते जा माण्हू दुनिया जा माण्हू कुझु कोन ॼाणंदा हुआ, हिते जा माण्हू ॿेड़ियुनि में सफ़र करे वापारु कंदा हुआ दुनिया सां। सो असांखे हिकिड़ी ॻाल्हि जेका मोहन जे दड़े मां मिली, दुनिया जो हर फन मिलियो, फ़िक़त हथियार न मिलियो। असांजी तारीख़, असांजी तहज़ीब दुनिया में अमन ऐं भाईचारे जो सबूत आहे। कंहिं बि दुनिया जे तारीख़ मां तहज़ीब मां पुराणी जेके आहिनि इल्मु न मिलियो। असांजे मोहन जे दड़े मां अखर मिलिया आहिनि जेके अॼु ॾींहं ताईं केरु पढ़ी कोन सघियो आहे। पर इल्म वारा माण्हू, अक़ल वारा माण्हू ऐं वापारी माण्हू हुआ सिंधी माण्हू।